रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। टंडो मस्ती रपोर्ट इरशाद अली। टंडो मस्ती भरसा ॻोठ बाला खान द्रोही जे बॉयज़ प्राइमरी स्कूल में वॾे जोश ऐं जज़्बे सां स्कूल में पर्वकार सकाफ़ती प्रोग्राम सहकार न्यूज़ चैनल मीडिया ग्रुप तरफां एकता ॾियारे जे हवाले सां ॻोठ जे बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ बाला खान बिरोही में प्रोग्राम थी गुज़रियो। तक़रीब में ॿारड़ा अजरक टोपियूं भर्त भरियल वॻा सकाफ़ती वेस पाए शरीक थिया। ॿारनि तरफां टेबलोज़ पेश कयो। क़ौमी गीतनि ते झुमरियूं उस्तादनि जी अॻवानी में शागिर्द ऐं शागिर्दनि जागृता रैली कढी इंसानी ज़ंजीर ठाहे एके ॿधी जो पैगाम ॾिनो। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में वॾो जोश जज़्बो नज़र आयो। मासूम शागिर्दनि ऐं शागिर्दनि सुहिणा माण्हू यादि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में टोपी अजरक वारा जीअनि मोर तो टिले लाणा लौंग फोटा थालीअ में आऊं खयूं पई अचां जीअं सिंध वारा जीअनि ऐं हो जमालो ऐं ॿियनि क़ौमी गीतनि लाॾनि ते झुमरियूं पाए टेबलोज़ खाका पेश करे धरती माउ खे भेटा पेश कंदे तक़रीब खे चार चंड लॻाए ख़ूब दाद हासिल कयो। वॾा स्कूल जे उस्तादनि नासिर अली जतोई, मौलवी मोहम्मद असगर बिरोही, साद शफी अलाफ जतोई, ताहिर खान बिरोही, इखलाक हुसैन चांडियो, साजिद अली सुमरो, आसिफ अली अबड़ो, रज़ा खान मरी, हनी फुलपोटरो, नादर उजण, इरशाद अली जोगी। ॻोठ जे सियासी समाजी अॻवाननि रेस अकबर खान जतोई, नसरुल्लाह बिरोही, मीरहान खान बिरोही, गुलशेर खान जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में शागिर्दनि ऐं शागिर्दनि जागृता रैली कढी हथ में ॾेई इंसानी ज़ंजीर ठाहे दुनिया खे ॿधीअ जो पैगाम ॾींदे हिकु सिंध सकाफ़त सिंध रहे आबा जे अज़म खे विरहाइजो।